नाज़रीन जोही खां असां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब जोही IBA तरफां JST PST जे टेस्ट दौरान 45% हर सब्जेक्ट में मार्कूं खणण वारी पॉलिसी तहत 1% उम्मीदवार पास न थी सघिया। IB तरफां उम्मीदवारनि खां ॾिनल पेपर के में ग़लतियुनि वारे इंकशाफ बाद IB JST PST के मुताबिक 30, 33, 40, 50, 55 मार्कूं खणंदड़ शागिर्दनि खे पास करार न ॾियण ख़िलाफ़ उम्मीदवारनि जो मखदूम बिलावल पार्क अॻियां हाकिम अली मस्तोई, बशीर अहमद लगारी, हादिम हुसैन विघियो, जावेद रांझाणी, जावेद पंवर, फरज़ंद अली लगारी ऐं ॿियनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाहींदे चयो त हर सब्जेक्ट में 45% वारी नाकाम पॉलिसी फ़ौरन ख़त्म करे टॉप टू बॉटम UC तालका वाइस उस्तादनि जी जल्द अज़ जल्द भर्ती करे सभिनी नौजवाननि मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में IBA ऐं सिंध हुकूमत जे बेरोज़गार नौजवाननि जे हक़नि ते धाड़नि ख़िलाफ़ कोर्ट जो दर खड़काइण समेत सॼे सिंध अंदरि एहतिजाजनि जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। क्रिमिनल पॉलिसी हर सब्जेक्ट में 45% नौजवाननि सां इंसाफ कयो, नौजवाननि सां इंसाफ कयो कि 45 सालनि जो 43 ग़लत सवालनि जो IBA वारनि जॾहिं पॉलिसी ठाही 2021 में उन में इन्हनि जेको इश्तिहार ॾिनो ऐं इन जो त हर सब्जेक्ट में जेकी कैटेगरी आहे 45% उहो कैंडिडेट पास कंदो ऐं प्लस में जेको घटि